नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे जरवार का खबर ॾिनाऊं। तहरीक लबैक पाकिस्तान यूसी गणी चाकर जे ॻोठ अब्दुल सत्तार गबोर में हिकु मीटिंग थी गुज़री, जंहिंजी सदारत तहरीक लबैक तालका मीरपुर माथल जे नाज़िम गुलाम रसूल कलोड़ मुस्तफ़ाई ऐं मीरपुर माथल टाउन नाज़िम मोहम्मद अली गबोर मुस्तफ़ाई यूसी साहिब खान लुंड जे नाज़िम अब्दुल रशीद गबोर जी अॻवानी में मीटिंग थी गुज़री। मीटिंग खे ख़िताब कंदे तालका मीरपुर माथल जे नाज़िम गुलाम रसूल कलोड़ चयो त गबोर बिरादरी खे का बि सहूलियत न आहे, बिजली जी सहूलियत न आहे, पाणी जी सहूलियत न आहे। मौजूदु तमामु मुहिदेदारनि जी तरबियत कई वई आहे। मीरपुर माथल जे नाज़िम मौलाना गुलाम रसूल कलोड़ जी तंज़ीमी कम ते मुसरत जो इज़हार कंदे नाज़िम खे दुआउनि सां नवाज़ियो ऐं मीटिंग जे आख़िर में वतन अज़ीज़ प्यारे पाकिस्तान में अमन व इस्तिकाम ऐं कोरोना जे ख़ात्मे लाइ दुआ पिणु घुरी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।